अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैरान टीवी न्यूज़ में के भली कार मां है फराशा। सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर ऐं ईरानी सदर विच में मुलाक़ात। ईरान अमेरिका तकरार ऐं विच ओभर में छिकताण घटाइण ते अॻ भराई। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त उन अॻ भराई सां डिघी अमन जी राह हमवार थियण जी उमेद आहे। इस्लामाबाद मुफ़ाहमती यादाश्त जी बहालीअ लाइ क़दमनि ते ख़यालनि जी ॾे वठि कई वई। ईरानी सदर पंहिंजे हुकूमत जे मौक़िफ़ ऐं ख़दशनि खां आगाह कयो। ISPR मूजिब फील्ड मार्शल जी ईरानी सुप्रीम काउंसिल जे मेंबर मोहसिन रज़ाई सां बि मुलाक़ात। ईरानी स्पीकर मोहम्मद बाक़र गालिबाफ, ईरानी परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची ऐं ईरानी घरू वज़ीर सिकंदर मोमी सां बि मुलाक़ातूं थियूं। ईरानी क़यादत तकरार जे पुरअमन हल में सहूलतकारी ते पाकिस्तान जे किरदार खे साराहियो। अमेरिका पारां ईरान मथां वधीक पाबंदियूं लॻाइण जो ऐलान। अमेरिका जे नाणे वारे वज़ीर स्कॉट बेसेंट चयो आहे त ईरान जे सोन, डिजिटल असासन, शिपिंग टेक्नोलॉजी ऐं ॿियनि शोबनि मथां नयूं पाबंदियूं लॻायूं वयूं आहिनि। ईरान सां ताउन कंदड़ मुल्कनि खे बि गिरफ़्त में आंदो वेंदो। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अमेरिका जे नाणे वारे वज़ीर वधीक चयो आहे त गॾियल अरब इमारात अॻु ई ईरान सां समूरो वापारु ख़तमु करे चुको आहे। जेकॾहिं को मुल्क अमरीकी उमीदुनि ते पूरो लहणु नथो चाहे त उनखे डॉलर सिस्टम मां निकिरणो पवंदो। जैकबाबाद में नौजवान मुबैना तौर क़त्ल, कार मां गोली लॻल लाश हथ। शिकारपुर नाके भरिसां गैरेज अॻियां बीठल गाॾीअ मां नौजवान जो लाश मिलियो। शहर जे शीती पाड़े वासे अख्तर चांडियो तौर सुञाणप। लाश ज़रूरी कार्रवाई बात वारसनि हवाले। पुलिस जो चवणु आहे त वाक़िए जी हर रुख़ खां जांच जारी आहे।